नहमदहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सूरत आल इमरान आयत नंबर 102 खां वठी 109 ताईं तर्जुमो। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह, ए ईमान वारो ढिजो अल्लाह खां हक़ तुक़ातिही जहिड़ो ढिजण जो हक़ आहे। वला ऐं न तमूतुन्न तव्हांखे मौत अचे इल्ला पर इन हालत में व अंतुम जॾहिं त तव्हां हुजो मुस्लिमून मुसलमान। व आतसिमू बिहबिलिल्लाहि जमीआ, ऐं मज़बूती सां थामे रखो पकड़े रखो रसी अल्लाह जी सभु गॾिजी। रसी अल्लाह जी सां मुराद अल्लाह जो दीन, अल्लाह जो क़ुरान, अहकामात शरीयत जेका अल्लाह जी आहे उनखे मज़बूती सां थामे रखो। वला तफ़र्रक़ू, ऐं तव्हां न जुदा जुदा थियो या न तव्हां फ़िरक़े वारियत में पओ। वज़्कुरू निअमतल्लाहि, यादि करियो नेमत अल्लाह जी अलैकुम पंहिंजे मथां जॾहिं कुंतुम हुआ तव्हीं अअदाअन दुश्मन फ़अल्लफ़ पोइ हुन उल्फ़त विधी मोहब्बत विझी छॾी बैन क़ुलूबिकुम तव्हांजे दिलनि में, यानी हिक ॿिए जे विलाए तव्हांजे दिलनि में। फ़अस्बहतुम पोइ तव्हां थी विया बिनिअमतिही उनजी नेमत सां इख़्वाना भाउर ठही विया। यानी पहिरीं तव्हां में हिक ॿिए सां दुश्मनी हुई, पोइ अल्लाह जी दीन जी बदौलत तव्हांजे दिलनि में हिक ॿिए जे लाइ मोहब्बत पइजी वई, पोइ तव्हां हिक ॿिए जा भाउर ठही पिया। वकुंतुम, ऐं जॾहिं त हुआ तव्हीं अला शफ़ा हुफ़रतिन मिनन नार, यानी तव्हांजी पहिरीं जेका हालत हुई अहिड़ी हुई त जीअं तव्हां कंहिं बाहि जे खॾ जे किनारे ते हुआ, यानी एतिरी दुश्मनी हुई तव्हां में। फ़अनक़ज़कुम मिनहा, पोइ हुन बचायो तव्हांखे उनखां। कज़ालिक, अहिड़ी तरह युबय्यिनुल्लाहु वाज़ह करे थो अल्लाह लकुम तव्हांजे लाइ आयात ही पंहिंजूं आयात। लअल्लकुम तहतदून, शायद कि तव्हां या ताकि तव्हां हिदायत हासिल करियो या हिदायत पकड़ियो। वल तकुम मिनकुम, ऐं अलबत्ता ज़रूर हुजे तव्हां में उम्मतुन हिकिड़ो गिरोह या हिकिड़ी जमात अहिड़ी यदऊन इलल ख़ैरि जेका दावत ॾे सॾे माण्हुनि खे तरफ़ ख़ैर जे भलाई जे। व यअमुरून बिलमारूफ़, ऐं हूअ हुननि खे हुकुम ॾे करण जे लाइ चवे मारूफ़ यानी चङा कम। व यनहौन अनिल मुनकर, ऐं हुननि खे मना करे या हुननि खे रोके बुरनि कमनि खां बुराई खां। व उलाइक हुमुल मुफ़्लिहून, ऐं इहे ई उहे माण्हू हूंदा जेके फलाह पाइण वारा हूंदा या कामयाब थियण वारा। वला तकूनू कल्लज़ीन तफ़र्रक़ू, ऐं न तव्हां थी वञिजो उन्हनि माण्हुनि वांगुरु जेके तफ़रक़े में पइजी विया, फ़िरका वारियत में पइजी विया। वख़्तलफ़ू, ऐं उन्हनि इख़्तिलाफ़ कयो मिन बादी पोइ उनखां मां जाअहुम जॾहिं अची वई उन्हनि वटि हुमुल बय्यिनातो जॾहिं अची वई हुननि वटि वाज़े निशानियूं वाज़े दलील। व उलाइक, ऐं इहे ई उहे माण्हू आहिनि लहुम उन्हनि जे लाइ आहे अज़ाबुन अज़ीम अज़ाब तमामु वॾो। यौम तबय्युदु वुजूहुन व तस्वदु वुजूहुन, उहो ॾींहुं जॾहिं अछा हूंदा कई चेहरा ऐं कारा हूंदा कई चेहरा। फ़अम्मल्लज़ीन, ऐं इहो ॾींहुं कहिड़ो क़यामत जे ॾींहुं। फ़अम्मल्लज़ीन इस्तवदत वुजूहुहुम, पोइ रहिया उहे माण्हू जिन जा कारा हूंदा उन्हनि जा चेहरा। अकफ़रतुम, उन्हनि खां सवाल कयो वेंदो पुछियो वेंदो छा तव्हां कुफ़र कयो हो बाद पोइ ईमानिकुम पंहिंजे ईमान आणण खां। फ़ज़ूक़ुल अज़ाब बिमा कुंतुम तकफ़ुरून, पोइ चखियो अज़ाब छाजे करे बवजह उनजे जो हो तव्हां कुफ़र कयो, ईमान आणण खां पोइ कुफ़र कयो। व अम्मल्लज़ीन, ऐं रहिया उहे माण्हू जिन जा अम्मल्लज़ीन बदयत, जिन जा अछा हूंदा वुजूहुम चेहरा उन्हनि जा। फ़फ़ी रहमतिल्लाहि, हूंदा किथे हूंदा उहे अल्लाह जी रहमत में हूंदा।
हुम फ़ीहा ख़ालिदून ऐं हमेशा उन्हें में ही रहंदा। तिल्क आयातुल्लाही ये आहिनि आयात अल्लाह जो नतलूहा असी पढ़ूं था इन्हनि खे अलैका तव्हांजे मथां बिलहक़ हक़ सां। वमल्लाहु ऐं न आहे अल्लाह युरीदु ज़ुल्मन इरादो करे थो ज़ुल्म जो लिल आलमीन जहां वारनि ते। वलिल्लाहि मा फ़िस समावाति व मा फ़िल अर्द ऐं अल्लाह ही जे लाइ आहे जेको कुझु आसमाननि में जेको कुझु ज़मीन में आहे। व इलल्लाहि ऐं तरफ़ अल्लाह ही जे तुरजउल उमूर लोटाया वञनि था तमाम मामला। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक अशहदु अन ला इलाहा इल्ला अंत अस्तग़फिरुक व अतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।